अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद शबीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पार्लियामेंट 27 आइनी तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़ौमी असेंबली खां पोइ सेनेट मां बि तरमीम इज़ाफ़ी शिकन समेत मंज़ूर। आइनी तरमीम जे हक़ में 64 ऐं मुखालिफ़त में 4 वोट पिया। JUI जे चइनि मेंबरनि पारां बिल जी मुखालिफ़त में वोट। तहरीक इंसाफ़ वोटिंग में हिसो न वरितो। सेनेटर सैफुल्ला अबड़ो ऐं अहमद ख़ान 27 आइनी तरमीम जे हक़ में वोट ॾिनो। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो एहतजाज, चेयरमैन जे डाए साॾो धरणो। बिल नामंज़ूर जा नारा। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त अॼु तारीख़ी ॾींहुं आहे। तरमीम मुल्क लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। रावलपिंडी जी दहशतगर्दी तौड़ अदालत अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। बानी PTI जी भेण ऐं ॿियनि ख़िलाफ़ 26 नवंबर एहतजाज केस जी ॿुधणी। अलीमा ख़ान ऐं संदसि वकील पेश न थिया। अदालत तरफ़ां कावड़ जो इज़हार। दहशतगर्दी तौड़ अदालत अलीमा ख़ान जा 9 भेरो ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। गिरफ़्तार करे 17 नवंबर ते अदालत में पेश करण जो हुकुम। IMF जे एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास 8 दिसंबर ते तलब। पाकिस्तान लाइ $1 करोड़ 20 लख किस्त जी मंज़ूरी जो इम्कान। ज़रनि मूजिब मुआहिदे तहत किस्त जी रक़म 9 दिसंबर ताईं पाकिस्तान जे अकाउंट में मुंतक़िल थियण जो इम्कान आहे। चक वेझो शर बडाणी खूनी तकरार तां घर मथां हमिलो, पीउ ऐं 2 पुटनि समेत 5 ॼणा क़तल। बडाणी दुर जे हथियारबंदन ॻोठ इम्तियाज़ शहर में घर मथां हमिलो करे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। राकेट लांचरनि सां हमले में अब्दुल ख़ालिक शर, संदसि 2 पुट ख़ालिद राजा शर, भाउ अब्दुल सतार शर ऐं ठरी मीरवा वासी महिमान अब्दुल जब्बार शर मारिजी विया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो ऑपरेशन। ॻोठ बयानशिंजी में बंडाणियुनि जे घरनि मथां ड्रोन ज़रिए माटर गोला फायर कया विया। फायरिंग में औरत लाली ख़ातून बडाणी ऐं नौजवान जवाद बडाणी मारिजी विया। 2 औरतनि समेत केतिराई माण्हू ज़ख़्मी। टंडो अलायार में 9 महीना अॻु पसंदि जो परिणो कंदड़ नौजवान क़तल। पुलिस संदसि ज़ाल खे गिरफ़्तार करे वरितो। अकरम कॉलोनी मां 28 साला अली ॾिनो ख़ास किली जो घर मां लाश हथायो। पुलिस मक़तूल नौजवान जी ज़ाल रिज़वाना खे गिरफ़्तार करे वरितो। जांच दौरान औरत पारां मुड़ुस खे क़तल करण जो एतराफ़। पुलिस जो चवणु आहे त औरत 3 ॼणनि सां गॾिजी मुड़ुस खे क़तल करण बाद उनखे ख़ुदकुशी जो रंग ॾिनो। शहदादपुर जे उस्ताद जे खून सां इंसाफ़ लाइ हाला क़ौमी शाहराह ते लॻल धरणो 20 कलाकनि बाद ख़तमु। अॻूण सेनेटर इमामुद्दीन शौकीन ऐं PP अॻवान अब्दुल रहमान थईम धरणे में पहुता। वाक़े में मुलविस SHO ऐं एहलकारनि जी जल्द गिरफ़्तारी जी ख़ातिरी ते एहतजाज ख़तमु कयो वियो। पुलिस हथां उस्ताद ॼाम अज़ीज़ जखरो जे क़तल ख़िलाफ़ 3 ॾींहंनि ताईं मुसलसल एहतजाज कयो वियो। मुलविस एहलकार गिरफ़्तार न थियण ते वारसनि गुज़िरियल ॾींहुं क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो खयो। धरणे में औरतनि समेत उस्तादनि ऐं सियासी समाजी कारकुननि जी बि वॾे अंग में शिरकत।